नंढे जो नालो हुसैन रखो मुझा बाबू जी आवाज नाला महमूद मां कजा ये बिनी शहजादा जा नाला मूर रब जे हुस्न मां कजा सुभान अल्लाह पंहिंजे हुस्न मां हसन जी माना सोनो हुसैन जी माना सोनो अल्लाह पाक पंहिंजे हुस्न मां ये बई नाला कढिया प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जा प्यारा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा अचो जो तव्हां के हदीसूं अहिड़ियूं ॿुधायां जो तव्हां हैरान थी वेंदा तव्हां मुजादी दोस्तो बुजुर्गो पाण चवंदो त वाह हसन ने करीम ने वाह जो अवानो शान ऐं मकाम सुभान अल्लाह सलात के वेरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सहाबा किराम रिज़वानुल्लाह तआला अलैहिम अजमईन दा फरमायन अगी जी नमाज अगी जी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज शुरू कई इमाम हसन हुसैन साईं भई घर मुबारक मां निकरी मस्जिद में आया जॾहिं मस्जिद में आया असां सिफ़ब जो ॾिठा हुआसीं भई शहज़ादा आया ऐं असांजे विच में गुज़रण लॻा पर जेको न पियो हेॾे होॾे थिए त उनखे हटाणी हटाइनि पिया हटो असांखे नाने ॾे वञणु सुभान अल्लाह भई शहज़ादा सुफ़न मां निकिरी अल्लाह जे महबूब वटि वञी रसिया पर हाणे छा कयूं साईं करीम नमाज़ पिया पढ़नि कि भई शहज़ादा सुने हबीब जे ॿिन्ही पेरनि मञा ॿिन्ही पेरनि मुबारक मञो हिकिड़ो मुंहिंजा प्यारा अंदरां निकिरी हेॾे थो निकिरे ॿियो वरी हेॾे थो निकिरे ॿई ॼणा सुने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नमाज़ में उते खेॾनि पिया ख़ुशि बास लॻा पिया असां सोचो हाणे साईं सजदो कंदो पोइ छा सुभान अल्लाह जॾहिं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे में विया इमाम हसन साईं हिन पासे कुल्ले मुबारक ते वेही रहियो हेॾा इमाम हुसैन वेही रहियो सुभान अल्लाह हाणे सोचो थी त साईं सजदे मां उथंदो भई शहज़ादा किरंदा पर जॾहिं अल्लाह जे महबूब सजदे मां मथो मुबारक मथे खयो त ॿिन्ही हथनि सां पेड़ी ईअं करे इमाम हसन खे वरितो हेॾा विहारे वरी इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे वरितो हेॾा विहारे अल्लाहु अकबर सुभान अल्लाह हाजी नमाज है इमाम हुसैन जी विंदर नमाज पई हले ते जवाब हिक रकअत पढ़जी वई ॿी रकअत में जबल जा माण्हू आ उचे जबल मके मदीने जा जबल जा माण्हू हुआ मुसलमान उहे आया उन्हनि जो नज़ारो ॾिठो अॻियां त इमाम हसन हुसैन साईं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे नमाज़ में कॾहिं पेरनि मुबारक खां हेॾा गुज़रनि था हेॾा था गुज़रनि सजदो थो करे त मथां सवार थी विया उन्हनि आवाज़ूं ॾिनियूं छोकिरो हेॾा जो नमाज़ पई हले पढ़े जो इहो हुननि ॻाल्हियूं कयूं जॾहिं नमाज़ पूरी थी मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ये केर हो जेके हसन ने करीम खे मना करे रहा सुभान अल्लाह ये केर हो असां सगोरन क्यों सही असां कोन हासी कोई के मानू आया कोई दुआ मानू आ उन्हनि सदक कया अल्लाह जे हबीब फरमायो उन्हनि खे समझाए जो नमाज असां जी आ कुरान असां जो आ कलमो असां जो आ दीन असां जो आ सब कुछ असां जो आ इशारा करे हसन ने फरमायो उर्दू वाले शायर तर्जुमो कयो नबूवत इल्म के घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है मरऊद महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है। सुभान अल्लाह मुझे महबूब अली
अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया खबर हुजे हे मुंहिंजा उहे शहज़ादान इमाम हसन सैयदा ऐं इन मुंहिंजे बचड़े जे थ्रू त वॾियूं क़ौमूं जंग खां बची वेंदियूं ऐं हे इमाम हुसैन हुआ जो करबला जे पिण में हिकिड़ो सजदो करे सॼी उम्मत जूं नमाज़ूं क़बूल कराईंदो सजदे सां मुंहिंजी उम्मत जा बेड़ा पार फरमाईंदो सुभान अल्लाह पाक हुसैन जंहिंजे लाइ चवंदा कुल वेझड़ा थींदे वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थींदे वसंदो ककर हुसैनी ई का बुगाल काने ई का बुगाल काने हलंदो ज़िक्र हुसैनी का बुलाल आने तो हलंदो ज़िक्र हुसैनी सुभान अल्लाह महबूब जे बचन मूं कहीं खे तकस लगी आ महबूब जे बचन मूं कहीं खे नकस लगी आ सहरियूं में फिलूं छो न मनाईंदा चलते छपर हुसैनी कुल वेझड़ा थींदे वो हलंदो ज़िक्र हुसैनी कुल वेझड़ा थींदे वो वसंदो ककर हुसैनी सुभान अल्लाह सलात के भेरो तबी है सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो रवायत वारो केरा सैयद मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह बयान हाशमी जे अंदर रखंदा पिया फरमाईंदा त हिकु दफ़ो अल्लाह जे महबूब जा शहज़ादा घर आॾो घर जे अॻियां वई रांदि खेॾी रहिया हिकिड़ो ऊठ गुज़रियो आहे उन ऊठ ते विया अरबनि जा ॿार वेठा उहे घुमनि था इमाम हसन हुसैन सां ई पुछो ऊठ किथां आंदो अथव तूं असां किराए ते ऊठ कयो आहे भाड़े ते जीअं पाण वटि मलाखनि मेलनि में ऊठ ईंदा घोड़ा ईंदा चींगा पींघा ईंदा उहे मुंहिंजा प्यारा 5 ॾह 25 50 100 वठी पोइ उहे कर लगाईंदा दोस्तों कमाईंदा एड़े नमूने सां उते अरब सगोरा उठ दींदा किराए ते उन किराए ते उठन ते बाहर घुमंदा वेई इमाम हसन हुसैन साईं सलाह कई भई या शहजादा सलात कंत हलूं अम्मा जी जलवट अम्मा जी खाली तैयार छूं अज अम्मा कपड़ा पहराए सुरमू लगाए बार फड़ाए हलूं था बिनी जहान जे सरदार नाने मदीने जे मीर वट असां वारता कयूं नाना साईं असां के को किराए भाड़े ते उठ करे रे असां उठ ते सवार थी मदीने जा बाग भी घुमो जबल घुमो है मदीने जो शहर घुमो सुभान अल्लाह वो मदीनो जिको वसल था नूर जा सुभान अल्लाह जित वसल था नूर जा सिल शबीर मदीने में खुशी में खल्क सारी आ खुशी में खल्क सारी आ लगनती गम मदीने में वसल था नूर जा सुभान अल्लाह नूर शाह जी पुलबी जबल जी चोटी ते वेठा मंजर एड़ो आ जबल सुभान अल्लाह शेर पढ़ाओ बंदी पढ़ाओ इंशाअल्लाह इंशाअल्लाह मुहिजा मुहिजा अल्लाह साईं मुझो अर्ज़
मदीने में मुझो मौत से मदीने में जो मुहिजा अल्लाह साई मुहिजा अल्लाह साई मुझो आरोही अखाई या आरज़ू सीने में मुझो घर बने मदीने में मुहिजा अल्लाह साई नबवी हरम अंदर में मुझो परब चढ़ा दो नबवी हरम अंदर में मुझो परब चढ़ा दो ओए जन्नतुल बकी में मदफून कर जगा दो या बाछड़ी जाए जो को अमल ना है कमजोर मिस्कीन मुहिजा अल्लाह साई मुहिजा अल्लाह साई जो अर्ज़ी अखाई या आरज़ू सीने में जो घर बने मदीने में मुहिजा अल्लाह तैयार थी सोने हबीब अलैहिस्सलाम बताया एकड़ो हेडा बैठो एकड़ो हेडा महबूब समझी रहा यानी पूछी खामोश इख्तियार कयो अज खणी को अंगल आया को सवाल खणी आया सोना खामोश इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने साईं जी तवज्जो पाण दे करण दे ला ए पंडिया जो गद करे महबूब अलैहिस्सलाम के इशारो दा कंदा साने निहा असामा खबरू कठ मुजा महबूब मुर्गी गया सोने दे मुर्कण दा सदके सुभान अल्लाह ओ महबूब दुनिया जा हिक पासे मुझो मदनी ढोल हिक पासे सुभान अल्लाह मन सभिनी जो बोलियो हिक पासे मुझे अरबी जो बोल हिक पासे सुभान अल्लाह याकूब दे प्यारे यूसुफ जी खरीदार जुलेखा सुभान अल्लाह याकूब दे प्यारे यूसुफ जी खरीदार जुलेखा यूसुफ जो घुंड खोल एक पासे यूसुफ जो घुंड खोलण एक पासे मुझे मदनिया जो मुर्कण एक पासे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर नारे हैदरी हाजी खमन साधो सुभान अल्लाह चवे बाकी मन को पे खामोशी लगी सुभान अल्लाह और जोर से हाथ मथे खड़ी चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जबल दी सीढ़ी ठकाए वाला है सुभान ये जो मथे चढ़ी आया सोची ना लड़दा ये क्या हुआ नहीं इंशाअल्लाह प्यारा मुसलमान भाइयों घुंड खोलण शायद हम समझी गल जने हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जे शहर में आयो त साईं एडो हसीन हो एतरो अल्लाह से हुस्न दिनो जो 70,000 मानू साईं के ॾिसी बेहोश थी सुभान अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम वो अल्लाह से फरमायो यूसुफ हाणे हिकिड़ो कम कर ये तो केॾी सी कोन सघंदा वो हसीन आई हाणे पंहिंजे चेहरे ते कपिड़ो पाओ अहिड़े नमूने कपिड़ो वो साईं कपिड़ो पाईंदा जॾहिं
मिस्र में पुकार आयो अटो अल खुटी वियो राशन पानी खुटी विया मानू आया हजरत यूसुफ अलैहिस्सलाम वट अल्लाह जा नबी असां जी मदद फरमा हजरत यूसुफ अलैहिस्सलाम बरकात नमाज नफल पढ़ी अल्लाह खे अर्ज कयो रब रिज़्क ॾियण वारो तू आई खाराइण प्यारण वारो तू आई वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्कुहा व यअलम मुस्तक़रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन सुभान अल्लाह राज करब तू आई बेटा साहब आई जो तर्जुमो कयो तनी लाज न दित तनी तुंजो आसरो भारी सिच अवल दी उन्हन जो सुभान अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम मालिक खरा चावल तू आई ए मानू दुखा अटो अटो घरण आया मां छा जवाब दिया अल्लाह पाक फरमायो मुदा नबी यूसुफ अलैहिस्सलाम असा तो के हुस्न दिनो आ एड़ो तो के हसीन बनायो आ जो तुझे चेहरे ते कपड़ो आ ये कर सजो कपड़ो न हटा जिने के चोंदा झुंड भी घुंड भी पा झुंड चोंदा हां ये कर जेको तो खा अटो अन घुरण अचे तो सजो ये झुंड न ला सिर्फ थोड़ो पला खड़ी जेदे निहारी ने उनके 3 महीना भूख वञ कान लगनी सुभान अल्लाह अरे सेमिया में रहमतुल्लाह अलैहि या गाल तो करे तो यूसुफ जो घुंड खोल एक पासे मुझे मदनिया जो मुरकल एक पासे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत यूसुफ घुंड खणे पलो हटाए 3 महीना भूख वञ रही वञे जन मुझे हबीब के दिल सां ॾिठो अल्लाह जो कसम भूख वञ रही सुभान अल्लाह तेरे चेहरे को देख कर सब गम दूर होता है तेरे कदमों से बर्बाद घर आबाद होता है सुभान अल्लाह अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्गन का फरमाया था मां समझी हो आया तो भाई शहजादा को सवाल खड़ी आया जी असा जाना अज असा किराए बारे ते उठ घुराए दे असा इरादो कयो आ मदीनो घुमाऊं जबल ॾिसूं बाग घुमाऊं शहर घुमाऊं अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो शहजादो तवा भई जन्नती जवानन जा सरदार आयो उठ थे तवा को उठंदो तवा जे ला सवारी भी का सरदार हुजे अर्ज कयाऊं उहा सवारी केड़ी आ मुझे आका पंहिंजे तरफ इशारो कयो सोना हसने करीमैन अवा जन्नती जवानन जा सरदार आयो ऐ मां अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मामनी जान जो सरदार आया चक्रे जहलो जवान अदा दिसा कोन देह में मोहन मिलनी मुरसले सरस संदस शान मकान का बकौ सैर औ अदना मुयस्सर चस मकान वो आगे जो एहसान की हादी में लम्हरो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह के महबूब फरमायो मां तव्हां जी सवारी अचो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो नाना साईं हो जी असां छठ ठान उन्हनि में त महार वन
बार बार जनता वो ही था वारी तो ही तो टवरे हेडा था मोड़ी हेडा तो मोड़ी आवा में तो महार आए कोन तो असा के किए हेडा होडा वराईदा सी अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुजा शहजादो हिन पासे वारा मुजा जुल्फ इमाम हसन जो महारो हेदा वारा मुजा जुल्फ तो हुसैन जो महारो ए उए महारो जिंजो रब कसम खयो आ वल्लैल इज़ा सजा सुभान अल्लाह तुझे जुल्फ जो कसम हमायूं शरीफ वारो बुजुर्ग रहमतुल्लाह अलैह साईं अब्दुल गफूर मियां को फरमाए तुझे जुल्फ जे बंद कमंद विदा तुझे जुल्फ जे बंद कमंद विदा तो हैरान हदा जन नूर दिखो नकाब मजा से अनर की ख्वाब मजा जन नूर दिखो नकाब मजा से अनर की पठी दर्श गरजे बाब मझा दर अगन हजार मनार गो दर आना हजार मनार गो कई अपनों शहीद कया कई नादा मजीद मुरीद कया कई नादा मजीद मुरीद कया और नाने दीद खरीद कया रे नाने दीद खरीद कया आना हटा रे मनर गो आना हटा रे मनर गो सुभान अल्लाह ये तवज्जो मारो साईं बैठा इमाम हुसैन अलैहिस्सलाम अर्ज़ तो करे नाना साईं को भाड़ो केतिरो लॻंदो किरायो साईं फरमायो माटे किरायो कोन्हे किरायो वठंदुसि पर हिन सूरत में जॾहिं अवां ॿई मुंहिंजे कुलनि ते सवार थी वेंदो मुंहिंजे ज़ुल्फ़नि जो सहारो वठंदो मां उथी बीहंदुसि हलंदुसि हिकिड़ी नंढड़ी दुआ घुरंदुसि दुआ मां घुरंदुसि आमीन तव्हां चइजो सभु किरायो अदा थी वियो सुभान अल्लाह हाणे ॿई शहज़ादा सोने हबीब जी कुलनि मुबारकनि जे सवार थिया साईं जे ज़ुल्फ़नि जो सहारो वरितो अल्लाह जा बाबा उथी बीठा अल्लाह अल्लाह अॼु उहो नज़ारो आहे जो सभु मलाइक इबादत छॾे हिन नज़ारे खे वेठा ॾिसनि वाह मंदरा मुजादी दोस्तों बुजुर्गो पिताई साहब फरमाए तो केतिरो आयो काफ़िलो एॾी तरह जारी तोड़ सिंगारियाऊं सैयद चे कर हम कोन हाणे हथ लहे पई लोड चिजातन जतन जी सुभान अल्लाह अल्लाह जा महबूब जी बीठा इमाम हुसैन अलैहिस्सलाम अर्ज़ तो करे नाना साईं दुआ हाणे घुरंदो या विच सफ़र में घुरंदो या वापसी ते घुरंदो अल्लाह जे हबीब फरमायो
दुआ जो कम हाणे लाए था चयूं दुआ खां बाद फारग थी मां तव्हां खे जबल ॾेखारियां त ही कहिड़ो जबल आहे ही कहिड़ो जबल आहे ही कंहिंजो बाग आहे ही छाजो बाग आहे मदीनो घुमाया मुंहिंजा शहज़ादो दुआ हाणे था घुरो अल्लाह जे हबीब हथड़ा खया दुआ सुभान अल्लाह दुआ